अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारी सिरा HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ खबर शामिल कयूं था। AK डायरी जी गोठाली मुराद पंवर जे रहवासी आबिद पंवर प्रेस क्लब अॻियां पंहिंजे घर वारी ॿारनि सां गॾिजी एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मां गुज़िरियल 10 सालनि खां नवाब शाह जे हबीब शुगर मिल में पोरियो करे रहियो आहियां ऐं पंहिंजो कमु बि ईमानदारीअ सां कंदो आहियां, पर मिल इंतज़ामिया मुंहिंजे 3 महीने जी पघार बंदि करे छॾी आहे ऐं हर साल असांखे बोनस मिलंदो आहे, जॾहिं त उहो बोनस भाणी नथा ॾियनि। जॾहिं मां पंहिंजो हक़ घुरण लाइ मिल जे RD मुलाज़िम हुसैन ऐं मैनेजर सरवर चांडियो वटि वियुसि, हिननि मुंहिंजी ॻाल्हि ॿुधण बदिरां गार्डन खे घुराए मूंखे मिल मां धिका ॾेई कढाए छॾियो ऐं गेट बंदि कराए छॾिया। हिन चयो त मूंखे 4 ॿारनि जो औलाद आहे ऐं घर में कमाइण वारो हिकिड़ो आहियां ऐं हाणे शुगर मिल इंतज़ामिया जे अहिड़े अमल सबबि मुंहिंजा बच्चा बुखूं काटण ते मजबूर थी विया आहिनि। हिन मिल मालिक ऐं वसवारनि खां मुतालबो कयो आहे त मूंखे नौकरीअ ते बहाल करे मुंहिंजो हक़ ॾिनो वञे, न त मां पंहिंजे बच्चनि सूदो प्रेस क्लब अॻियां पाण साड़ींदुसि। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।